وعلى آله وأصحابه أجمعين أشهد أن لا إله إلا الله وحده لا شريك له وأشهد أن محمدا عبده ورسوله أما بعد أعوذ بالله من الشيطان اللعين الرجيم بسم الله الرحمن الرحيم شهر رمضان الذي أنزل فيه القرآن صدق الله مولانا العلي العظيم मुसलमान भाइयों, अल्लाह ताला कुरान मजीद में जिते रमजान मुबारक जो जिक्र फरमायो आहे उते अल्लाह ताला कुरान मजीद जो जिक्र फरमायो आहे। अल्लाह ने कुरान में फरमाया शहर रमजान अल्लज़ी उन्ज़िल फ़ीहिल कुरान, रमजान जो महीनो वो बरकतुन वारो महीनो आहे जे महीने जे अंदर असा कुरान मजीद के नाज़िल कयो आहे। गोया कि रमजान कुरान जो महीनो आहे। रमजान अल्लाह ताला जे कलाम के पढ़ण जो महीनो आहे। जे रमजान के कुरान से मिलायो वो गोया कि अल्लाह की रहमत से मुत्तसिल थी वियो। मानू रमजान जा रोजा रखन था पर कुरान की तिलावत नथा कन, हालांकि कुरान और रमजान में गड्ढा है, दुनिया में गड्ढा है, क़यामत में गड्ढ होगा। जब रमजान मल्हायो और कुरान की तिलावत कई, कुरान और रमजान बई उन्हनि खे जन्नत में वठी वेंदा। सुभान अल्लाह। मुंहिंजा दोस्तों, कुरान मजीद अल्लाह ताला जे अज़ीम किताबनि मां हिकु आसमानी किताब आहे। कुरान अहिड़ो बाबरकत किताब आहे जेको ज़ाहिरी ऐं बातिनी ॿई फ़वाइद अता कंदो आहे। दुनिया जा फ़ाइदा बि ॾींदो आहे त क़ब्र ऐं हशर जा फ़वाइद बि ॾींदो आहे। कुरान तवाजा गुनाह बख्शराईंदो आहे त तवाजा दर्जा बुलंद कराईंदो आहे। कुरान सीनन के मुनव्वर कंदो आहे त चेहरन के मुनव्वर कंदो आहे। कुरान तवाजी बदनसीबी के खत्म कंदो त तवाजे अंदर खुशबख्ती पैदा कंदो आहे। कुरान अहिड़ो कमाल वारो किताब आहे जिन जो लफ्ज़ लफ्ज़ अल्लाह ताला नूर जो बणायो आहे। कुरान बाक़ी वो अखर न जो कुरान मजीद लिखियल आहे किताब में। ये किताबी सूरत असांजे लाइ आसान करण जे लाइ मदीने वाले साईं के सदके तिलावत करण जे लाइ आसानी पैदा कई हुई आहे। हालांकि कुरान जे हर लफ्ज़ की अलग हकीकत आहे, अलग माना है। कुरान मदीने वाले साईं जो क़यामत ताईं रहण वारो मौजूज़ आहे। अल्लाह ताला महबूबन करीमन के जेका नबूवत अता फरमाई, रिसालत अता फरमाई, साॻी उन वक्त जे अरबन जे लाइ न हुई, क्योंकि सैयदना सिद्दीक़ अकबर जे लाइ या फारूक आज़म ऐं मौला अली हैदर करार जे लाइ न हुई। अल्लाह ताला हबीबन करीमन के क़यामत ताईं अचण वारनि इंसाननि जे लाइ नबी बणायो मोकिलियो। वमा अरसलनाका इल्ला काफ़तल लिन्नास बशीरन व नज़ीरा। ए मुंहिंजा महबूब, असां तोखे न मोकिलियोसीं मगर पूरी इंसान ज़ात जे लाइ बशीर नज़ीर बनाए। मदीने वारो हर एक जे लाइ रसूल बणजी आयो, क़यामत ताईं अचण वारनि जे लाइ रसूल बणजी आयो। ज़रूरी हुयो त हाणे जेके ईंदड़ उम्मतूं आहिनि हर नबी के नबूवत के साबित करण जे लाइ हिकिड़ो मौजो अल्लाह ताला ॾींदो आहे। माण्हुनि जे दिलनि में जीअं उनजी मोहबत पैदा थिए। महबूब जी नबूवत क़यामत ताईं आहे। हाणे को नबी न ईंदो, को रसूल न ईंदो, को पैगंबर न ईंदो, का शरीयत न ईंदी। लाज़िम हुयो त असांजे लाइ को मौजो हुजे जेके असां ॾिसूं न मदीने वाले साईं जो। वो अल्लाह ताला फरमायो मूं महबूब जो मौजो कुरान जी सूरत में तव्हांजे लाइ क़यामत ताईं रखी छॾियो आहे। यौम महशर ताईं मुझे दिल पर नबी जी मथा नाज़िल थियल कुरान असांजे लाइ मौजो आहे। कुरान जो लफ्ज़ लफ्ज़ मौजो आहे। ॾिसो, हिकिड़ो किताब लिखिजे थो, 100 सालनि खां बाद में वो नायाब थी थो वञे, ख़त्म थी थो वञे, उनजो वजूद ख़त्म थी थो वञे। ख़बर नथी पवे त ये मुसन्निफ़ कीअं लिखियो हुयो, जीअं 100 साल अॻु लिखियो हुई या हाणे लिखियो अथई। घणा किताब आहिनि जेके असांजे फ़िक़े हनफ़ी जा हुयासीं, नायाब थी विया आहिनि। फ़िक़े हनफ़ी जा, फ़िक़े शाफ़िई जा, इमाम शाफ़िई रहमतुल्लाह अलैह लिखिया, इमाम अहमद बिन हंबल लिखिया, असांजे अइम्मा इकराम लिखिया, उहे किताब नायाब
विया नज़र नथा अचनि पर क़ुरान वाहिद किताब आहे जेको न मिटियो आहे न मिटजंदो न ख़त्म थियो आहे न ख़त्म थींदो ख़ुद अल्लाह जो फरमाए त क़ुरान जी हिफ़ाज़त मूं अल्लाह पाण करे छॾी आहे साढा 1400 साल मुंहिंजे दिलबर नबी जी हिजरत के थिया आहिनि 1450 साल गुज़री विया पर क़ुरान जे न लफ़्ज़ में फेर आई न आयत में फेर आई न सीपारे में न हर्फ में न सूरत में हत्ता कि न ज़ेर में न ज़बर में न क़ुरान जेके नुक़्ते में फ़र्क़ु आयो आहे जीअं अल्लाह नाज़िल फरमायो अॼु ताईं जीअं तव्हां पढ़ो था ईअं ई नाज़िल थियो आहे जीअं असां तिलावत कंदा आहियूं अगरि सम्झो था लिखो था हर ज़माने वाले सामन ज़माने के मुताबिक कुरान कलाम कंदो हर ज़माने में हर वक्त में हर दौर में जे दौर में तव्हां हुजो उठन के ज़माने में घोड़न ते जेके हलंदा हुया ऐं घोड़न गधन ते जेके हलंदा हुया सफ़र कंदा हुया या पैदल सफ़र कंदा हुया अञा साईं मुंहिंजा सवारी जो तसव्वुर न हुयो उन ज़माने में जेके कुरान पढ़ंदा हुया त उन ज़माने मुताबिक कुरान ॻाल्हाईंदो हुयो हे ज़मानो जहाज़न जो ज़मानो आहे टेक्नोलॉजी जो ज़मानो आहे साइंस जो ज़मानो आहे पर कुरान पढ़ो ॼण के कुरान अॼु असांजे हिन ज़माने जे लाइ नाज़िल थियो हुजे सुभान अल्लाह हिन ज़माने मुताबिक ॻाल्हाए चुकियो आहे कुरान जो मौजो मुंहिंजा दोस्तो कुरान अज़ीम किताब आहे हबीबन करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो जेका कौम हिन कुरान के पढ़े हिन ते अमल करे उन कौम के अल्लाह इज्जत वालो बनाए छॾींदो आहे जेका कौम हिन कुरान के छॾे ॾे हिन ते अमल न करे उन कौम के अल्लाह ज़लील रुसवा करे छॾींदो आहे कुरान सां तअल्लुक़ क़ाइम कयो मुंहिंजा दोस्तो कुरान सां पंहिंजो तअल्लुक़ क़ाइम कयो जंहिंजो तअल्लुक़ कुरान सां जुड़ी वियो उनजो तअल्लुक़ ॼण अल्लाह सां जुड़ी वियो आहे कुरान मजीद में रब कायनात रब ज़ुल जलाल वल इकराम इरशाद फरमायो सुभान अल्लाह अल्लाह ताला जो कलाम तो फरमाए हजरत हबीब किबरिया रऊफुर रहीम जे नबी जे मथा कुरान मजीद जे नाज़िल थियो अल्लाह जे कुरान फरमाए फबशिर इबाद ए मुझे महबूब पंहिंजे पानन के मुझे पानन के पंहिंजे उम्मतन के खुशखबरी ले अल्लज़ीना यस्तमिऊन अलक़ौल फयत्तबिऊन अहसनहु जेके अल्लाह जो कलाम ॿुधन था ऐं कन्नन सां ॿुधी उन ते अमल कनि था ऐं हीअं में हटाइनि था कुरान ॿुधी ऐं सीने में समाइनि था इरादो कनि था त असां हिन ते अमल कंदासीं उलाइका अल्लज़ीना हदाहुमुल्लाह इहे ई माण्हू आहिनि जिन खे अल्लाह हिदायत वारो बनाए छॾियो आहे उलाइका हुमुल अलबाब ऐं इहे अक़ुल वारा आहिनि इहे फ़हम वारा आहिनि इहे तदब्बुर वारा आहिनि इहे उलुल अलबाब आहिनि जेके कुरान पढ़नि था कुरान खे सम्झनि था ऐं कुरान ते अमल करण वारा आहिनि गोया के कुरान इशारो थो ॾे बाक़ी सभु माण्हू बेअक़ुल आहिनि को सम्झ वारो को तदब्बुर वारो न आहे जे कुरान खे छॾे ॾिनो कुरान जी तख़य्युल खे छॾे ॾिनो कुरान जे फरमान खे छॾे ॾिनो सो अल्लाह ताला तो फरमाए बेअक़ुल बेसमझा बेतदब्बुर उनमें तफक्कुर ना है उनमें फिक्र है सोच समझ ना है सोच समझ वारो उहो अल्लाह वटि मक़बूल उहो जेको कुरान पढ़े कुरान समझे कुरान जे मथां अमल करे सुभान अल्लाह उतलु मा उहिय इलैका मिनल किताब ओए मुंहिंजा महबूब पंहिंजे उम्मत खे इरशाद फरमा त जेको कुरान मोहम्मद करीम ते लथो आहे उन जी तिलावत कयो उन सां दिल लायो उन खे पढ़ो वननज़िलु मिनल क़ुरान मा हुव शिफाउन व रहमतुन लिल मुमिनीन जोर सां सुभान अल्लाह कुरान तो फरमाए असां अल्लाह तो फरमाए त असां कुरान नाज़िल कयो आहे महबूब फरमाए पंहिंजी उम्मत खे हिन में मुस्लमाननि जे लाइ शिफा आहे मोमिननि जे लाइ रहमत आहे जेको कुरान पढ़े सीनन जी शिफा अल्लाह कुरान में रखाए चेहरन जो नूर अल्लाह कुरान में रखायो दिल जो सुकून अल्लाह कुरान में रखायो कुरान पढ़ण वारो कदे मुसीबत में न पवंदो कुरान पढ़ण वारो कदे आलाम मसाइब में न पवंदो आसमानी आफतूं हुजन या ज़मीनी मुसीबतूं हुजन हर हिक खां अल्लाह उनके महफूज रखंदो जेको कुरान सां दिल लॻाइण वारो
अल्लाह। इन्नल्लज़ीना यतलूना किताबल्लाहि व अक़ामुस्सलात व अनफ़िक़ू मिम्मा रज़क़नाहुम सिर्रन व अलानिया। अल्लाह जो कुरान को फरमाए कि कुरान की तिलावत करण वाला है। अल्लाह ताला जे किताब के पढ़न था, नमाज कायम कन था, ऐ जेको सा रिज़्क़ दिनो उनमें खैर खैरात करण वाला है। ओ ज़ाहिर या गुजो लिखी या ज़ाहिर अलानिया यरजून तिजारतन लन तबूरा। ये एड़ी तिजारत करण वाला है जिनके इन तिजारत में कदे नुकसान को न थी। ये कुरान जो मानो पढ़े तो यो मानो गोया कि अल्लाह सा तिजारत करे रहे हो, यो अल्लाह सा तिजारत क्यों करे। सुभान अल्लाह। तिजारत थी दिया व्यापार धंधो थींदो आ, उनमें नुकसान थींदो आ, फ़ाइदो थींदो आ, उनमें सही जा शायद हूंदो आ, शायद नुकसान पवे, शायद फ़ाइदो थिए। सुभान अल्लाह। अल्लाह सा कुरान जे ज़रिए तिजारत कयो न में ता करे नुकसान कोन लॻो। तव्हांजो सरमायो महफूज़ हूंदो, तव्हांजी जेका इन्वेस्ट आ साथ महफूज़ हूंदी, पर उन मां हमेशा फ़वाइद जा दरिया वही पवंदा जे अल्लाह सां ताल्लुक़ कायम करे ॾेखारियो। सुभान अल्लाह। या औरात है, वज़ाइफ है, मामलात आहिनि, माण्हू पढ़ंदो आहे, ज़िक्र अज़कार कंदो आहे, नवाफ़िल पढ़ंदो आहे, पर मदीने वारो साईं फरमाए क़ाल रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम यक़ूल अर्रब तबारक व तआला। नबी से फरमाया तो अल्लाह को फरमाया, यानी हदीस कुदसिया मन शगलहुल कुरान अन ज़िक्री। जेको माण्हू कुरान में मशगूल रहियो ऐं मुंहिंजे ज़िक्र या दुआउनि में व मसलती आतैतु, हाँ मुझे ज़िक्र में मशगूल न रहियो, ॿियो विर्द वज़ीफ़ो नथो करे, ज़िक्र नथो करे, नवाफ़िल नथो पढ़े, कुरान में एतिरो मसरूफ़ आहे जो ॿी का इबादत करे ई नथो सघे। सुबुह जो शाम कुरान पियो थो पढ़े, कुरान जी तिलावत थो करे, मुझे ज़िक्र जे लाइ उनखे टाइम नथो मिले, या दुआऊं घुरण जे लाइ उनखे टाइम नथो मिले त दुआ घुरां, मसलो अर्ज़ कयां, अल्लाह खे चयां मौला हे मसलो हल कर, हे मसलो हल कर, दुआऊं घुरां, ज़िक्र कयां, फ़िक्र कयां, ॿी का इबादत कयां, न उनखे वक़्तु नथो मिले, रुॻी कुरान थो पढ़े। सुबुह जो कुरान, शाम जो कुरान, रात जो कुरान, अंधेरे में, ॾींहं जो रोशनी में, हर जगह ते कुरान थो पढ़े। मसअलती आतैतु अफ़ज़ल मा उतिय साइलीन। नबी सही तो फरमाए इन माण्हू खे जेको अल्लाह अता कंदो आहे न, घुरण वारे खे एतिरो कोन ॾींदो आहे जेको कुरान पढ़ण वारे खे अता फरमाए। घुरण वारो घुरे, मौला हीअ शइ ॾे, रिज़्क़ ॾे, औलाद ॾे, घर ॾे, बचा ॾे, बरकत ॾे, रहमत ॾे, गुनाह जी माफ़ी ॾे, मौला हीअ शइ था कर, हीअ शइ था कर। हर कंहिंजी पंहिंजी ख़्वाहिशूं आहिनि, अर्ज़ पिया कंदा आहिनि। रमज़ान दुआउनि जो महीनो आहे, दुआऊं पिया घुरो, मौला हे करम कर, हे करम कर। हे तिलावत करण वारो दुआ नथो घुरे, रुॻी कुरान थो पढ़े। हबीबन करीम फरमाया त रब थो फरमाए आतैतुहु मसअलती अफ़ज़ल मा उतिय साइलीन। साइल खे एतिरो कोन ॾींदो आहियां जेतिरो कुरान पढ़ण वारे खे मां अता फरमाईंदो आहियां। फ़ज़्लु कलामिल्लाह अला साइरिल कलाम कफ़ज़लिल्लाह अला ख़ल्क़िही। मदीने वाले साईं फरमायो त अल्लाह जे कलाम जी सॼे दुनिया जे कलामनि ते ईअं हैसियत आहे जीअं अल्लाह जी हैसियत पंहिंजे मख़लूक़ जे मथां आहे। अल्लाह पूरी मख़लूक़ में आला बाला हन्नान ऐं मन्नान हय्य ऐं क़य्यूम ला यमूत आहे। अल्लाह बेमिसल बेमिसाल आहे। अल्लाह जो हबीब जो फरमाए जीअं रब सॼी मख़लूक़ में बेमिसाल आहे, मख़लूक़ ते फ़ौक़ियत हासिल आहे, ईअं अल्लाह जे कलाम खे पूरी मख़लूक़ ते ईअं हैसियत हासिल आहे। सुभान अल्लाह। हज़रत सैयदना अबू ज़र ग़िफ़ारी रज़ियल्लाहु तआला अन्हु फरमाए त इन्नकुम ला तर्जिऊन इलल्लाहि बिशैइन अफ़ज़ल मिम्मा ख़रज मिन्हु यानी अल कुरान। तमाम अल्लाह जो क़ुर्ब, अल्लाह जी वेझराइप हासिल करण जे लाइ अहिड़ी का बि शइ तव्हांखे अल्लाह जे क़रीब नथी करे सघे मगर अल्लाह जे ज़िक्र यानी अल्लाह जे नाज़िल कयल क़ुरान जे ज़रिए। ॿिया ज़िक्र कयो, नफ़िल पढ़ो, एतिरो अल्लाह जो क़ुर्ब हासिल न थींदो जेतिरो क़ुरान पढ़ण सां अल्लाह जो क़ुर्ब हासिल थींदो। गवारी मस्जिद में वेहण वारो अल्लाह जो क़ुर्ब खपे। असां ॻाल्हायूं रोज़ो लॻो अथव, नंढड़ा ॾींहं जून जुलाई जा रोज़ा रखे हिते आया आहियो, हींअर ई तव्हांजो मोहल खपे। चओ सुभान अल्लाह। सुभान अल्लाह। अल्लाह जो क़ुर्ब खपे। रोज़ो रखूं था त अल्लाह राज़ी थिए न, मस्जिद में आया आहियूं अल्लाह राज़ी थिए न, छाजे लाइ
आहे क़ुरान। सुभान अल्लाह। साईं फरमायो अल क़ुरान मुशफ़्फ़अन वमा इल्लुन मुसद्दक़ुन मन जालहु अमामहु कादहु इलल जन्नते। क़ुरान करीम तवाजी शिफात कंदो। ओ क़ुरान पढ़ण वारो, ए अल्लाह जे क़ुरान जी तिलावत करण वारो, रब जो हबीब तो फरमाए क़ुरान तवाजी शिफात कंदो, क़ुरान तवाके बख्शराईंदो, तवाजी शिफात कंदो। ऐं इहे शिफात न कंदो मुशफ़्फ़अन वमा इल्लुन मुसद्दक़ुन मन जालहु अमामहु। अल्लाह जे साम्हूं भी झगड़ो कंदो, छेड़ो कंदो अल्लाह सां, अल्लाह जे साम्हूं वॾे आवाज़ सां ॻाल्हाईंदो। मौला तेसी मां कोन हटंदुसि जेसी मुंहिंजे पढ़ण वारे खे जन्नत में न मोकिलींदे। अल्लाह सां हुजत क़ुरान करे ॿियो केरु कंदो? जेको क़ुरान पढ़ण वारो आहे, क़ुरान जी तिलावत करण वारो आहे, उहो उन माण्हू जे लाइ मा इल्लुन मुसद्दक़ुन मन जालहु अमामहु। अल्लाह जो क़ुरान को फरमाए रब जे साम्हूं क़ुरान भी झगड़ो कंदो। मौला हिनखे बख़्श कर, मौला हिनखे माफ़ कर, मौला हिनजा गुनाह बख़्श कर। अगर जे गुनहगार आहे भली खाती आहे माफ़ी ॾीस। कादहु इलल जन्नते, ऐं हिनखे छॾराए हिनखे जन्नत में वञण जे लाइ क़यामत कंदो। हलिया मुंहिंजे पोयां तोखे जन्नत ताईं पहुचाए। सुभान अल्लाह। मन जालहु कल मज़ारी साक़हु इलन नार। अल्लाह जो हबीब तो फरमाए पर जे क़ुरान खे पुठीअ पोयां उछलाए छॾियो, पढ़ी कोन, क़ुरान जी तिलावत न कई, न को अमल कई, न को क़ुरान सां दिलि लाई, क़ुरान खे ॿुधो अणॿुधो करे छॾी, हबीब फरमाए पुठीअ पोयां उछलाए छॾियईं। साक़हु इलन नार, उनखे जहन्नम जी बाहि में ऊंधे मुंहुं उछलायो वेंदो। जेको क़ुरान नथो पढ़े, जेको क़ुरान सां दिलि नथो लाहे, यादि रखो क़ुरान बख़्शण वारो बि आहे त क़ुरान खे छॾण वारे जे लाइ जहन्नम जी बिशारत आहे, जहन्नम जी वईद आहे जेको क़ुरान नथो पढ़े। हज़रत सय्यदना अब्दुल्लाह बिन आमिर रज़ियल्लाहु तआला अन्हु फरमाए क़ाल रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम अस्सियाम वल क़ुरान यशफ़अन लिअब्दि यौमल क़ियामह। क़ुरान ऐं रमज़ान जा रोज़ा ये अल्लाह जे हुज़ूर में ईंदा ऐं रोज़ा रखण वारनि जी रोज़ो शिफ़ात कंदो, क़ुरान पढ़ण वारनि जी क़ुरान शिफ़ात कंदो। सुभान अल्लाह। यक़ूलु सियाम, रोज़ो चवंदो ऐं रब्बि मनअतु तआम वश्शहवत फशफ़िनी फीहि। रोज़ो चवंदो ए मुंहिंजा मौला, ओ मुंहिंजा करीम रब, हिन पंहिंजो पाण खे बुखियो रखियो, उञो रखियो, मूं रोज़े जे ख़ातिर हलाल खां रोकियईं, पंहिंजो पाण खे पंहिंजी घरवारी जे वञण खां रोकियईं, पंहिंजे शहवात खे रोकियईं। ख़्वाहिश हुई त थधो पाणी पिया, ख़्वाहिश हुई त पाणी पिया, मानी खावां, बुख हुयसि, उञ हुयसि, घर में ताम हुया, भला थधा पाणी जा कूलर बि भरिया रखिया हुया, फ्रिज में फ्रूट बि रखिया हुया, इफ़्तारी जे लाइ फ्रूट साम्हूं रखियो, टाइम नथो थिए जो रोज़ो खोलियां। रोज़ो खोलण जे लाइ इंतज़ार कंदो रहियो, पंहिंजो पाण खे बुख ते रखियईं, उञ ते रखियईं। फशफ़िनी फीहि, हे मुंहिंजा मौला हिन जी शिफ़ात थो कयां, हिनखे बख़्शीस त पाण सां गॾाए जन्नत में वठी वञा। यक़ूलुल क़ुरान, वरी अल्लाह जो क़ुरान अर्ज़ कंदो मनअतु नौम बिल्लैल। हे मुंहिंजा मौला हे क़ुरान पढ़ंदो हुयो, रात जो अंधेरो हुजे, माण्हू सुता पिया हूंदा, हे बि क़ुरान जी तिलावत कंदो हुयो, क़ुरान पढ़ंदो हुयो, पंहिंजी निंड ख़राब कई, अखियुनि खे आराम हुजण न ॾिनई। रमज़ान जी रातियुनि में माण्हू खे सुम्हंदा हुया, ग़फ़लत कंदा हुया, हे वेही अल्लाह जे क़ुरान जी तिलावत कंदो हुयो। हे मुंहिंजा मौला हे क़ुरान पढ़ण वारो आहे, क़ुरान सां दिलि लाइण वारो आहे। फशफ़िनी फीहि, हे मुंहिंजा मौला हिनखे बख़्शीस देसी कोन छॾींदो मां, जेसी हिनखे जन्नत में रवानो न कंदे। यशफ़अन लहू, मदीने वारे साईं फरमायो त क़ुरान जी बि शिफ़ात क़बूल आहे, त रमज़ान ऐं सियाम जी बि शिफ़ात क़बूल आहे। जेके क़ुरान चवंदो बख़्श, अल्लाह हुनखे बख़्शे छॾींदो, माफ़ी ॾेई छॾींदो। जे क़ुरान पढ़ियो, क़ुरान सां
फरमाए दो ओ कुरान पढ़ने वाला कुरान पढ़ी बुधा तू कुरान पढ़ तमा अल्लाह बुधा जे दुनिया में कुरान पढ़ो अल्लाह फरमाए दो मुझे सामो पढ़ मानो के दिखाने जला कुरान पढ़ी मानो के बुधाने जला अल्लाह के राजी करने जला कुरान पढ़ी जे क़यामत जो लियानो थी दो रब दे हुजूर में दो अल्लाह फरमाए दो कुरान पढ़ तमा बुधा तकरीबन फरमाओ के बुराक ते सवार ते होइंदो जन्नत जी नूरानी सवारी ते चाहे महशर में हलायो विंदो ये पहली सूरत का शुरुआत कंदो वन्नास ताई पढ़दो अल्लाह फरमाए तो जेतरियो आयतूं याद थई ओतरा मां अल्लाह तो के दर्जा दा फरमाए तो चढ़िया जन्नत में एतरा दर्जा है जेतरियो कुरान जो आयत जन्नत में एतरा मकाम है जेतरा कुरान में पहले जो आयत है जेके जेतरियो आयतूं याद है उनके जन्नत में ओतरा दर्जा अता कया वेंदा जेके जेतरो कुरान याद आ अल्लाह उनके ओतरो कुर्ब अदा कयो वेंदो वरी जो सुभान अल्लाह इन अल्लाह यरफा बिहाज़ल किताब अक़वामा हज़रत सैयदना उमर रज़ियल्लाहु तआला अन्हु फरमाए त मदीने वाले साईं फरमायो हिन कुरान जे ज़रिए अल्लाह ताला हिकड़े क़ौम के हिकड़े कबीलन के अक़वाम के इज्जत वारो बनाए छडियो व यदउ बि आखिरीन हिकड़े क़ौम के अल्लाह बर्बाद करे छडियो हलाक करे छडियो कुरान जे करे छो जो हिकड़ा कुरान पढ़ंदा हुया इज्जत वारा बणजी विया कुरान सा दिल लाइंदा कुरान पढ़ंदा कुरान के समझंदा हुया कुरान जी तिलावत कंदा हुया अल्लाह जो हुकुम बुधी उनके सीने सा लाइंदा हुया हबीबन करीमन फरमायो त हाज़ल किताब अक़वामन यरफउल्लाह इन क़ौम के अल्लाह इज्जत वारो बनाए चलींदो आ दर्जन वारो बनाए चलींदो आ जेके कुरान सा दिल लाइण वारा है ओ मुसलमानो तवाजी इज्जत कुरान में आ दौलत में इज्जत ना है शोहरत में इज्जत ना है तिजारत में इज्जत ना है माल जमा करने में इज्जत ना है बंगलन ठाणे में इमारत में भेंट करने में इज्जत ना है इज्जत मुसलमान जी याद कुरान सा है मोमिन जी इज्जत कुरान सा जुड़ियला जडे मुसलमान कुरान का जुदा थी वियो तो उनकी इज्जत खत्म थी वेंदी उन कौम के अल्लाह बर्बाद करे छड़ींदो हलाक करे छड़ींदो उहा कौम तबाह जहन्नम जे खड्ड में वनी पवंदी जन कुरान सा ताल्लुक तोड़े छडियो आ इज्जत उन जी आ ओ मुसलमान जेको कुरान सा दिल लाइण वारो आ ओ मातरी जा बाज़मीर सुन्नी शूर रखण वारा मुसलमानो कुरान सा ताल्लुक कायम कयो त अल्लाह तव्हां खे बि इज्जत वारो बणाए छॾींदो ये इज्जत है माण्हुनि जी वाह वारी इज्जत न माण्हू वाह वाह कनि माण्हू सुभान अल्लाह चवनि पीर चवनि अमीर चवनि मीर चवनि माण्हू इज्जत कनि न अल्लाह ऐं अल्लाह जे मलाइकनि वटि जेका इज्जत पैदा थींदी आहे रब जे मलाइकनि वटि हुनजो नालो मोमिननि में ॾिनो वेंदो आहे अल्लाह वटि हुनजो नालो ईमान वारनि में ॾिनो वेंदो आहे जेको क़ुरान जी तिलावत करण वारो आहे सुभान अल्लाह हज़रत सैयदना अबू ज़र ग़िफ़ारी रज़ियल्लाहु तआला अन्हु के साईं फरमायो अलैका बितिलावतिल कुरान ओ अबू ज़र पांजे मथा कुरान जी तिलावत लाज़िम करे छॾ ज़िक्रिल्लाहि अज़्ज़ व जल्ल फइन्नहु ज़िक्रुन लक फ़िस समाए व नूरुन लक फ़िल अर्दि ओ अबू ज़र जेको कुरान पढ़े उन जो ज़िक्र आसमान में थींदो आहे ऐं कुरान ज़मीन में तुंहिंजे लाइ नूर बणिजी वेंदो आहे असांखे ख़बर पवे त वॾेरे जी मजलिस में असांजो ज़िक्र थियो आहे फिलाणे पीर जी मजलिस में असांजो ज़िक्र थियो आहे असां कंदासीं मां त को कोतल माण्हू आहियां वॾे वॾो ज़िक्र करे केॾो न ख़ुशनसीब आहे ओ बाज़मीर मुंहिंजा मुसलमानो केॾो न ख़ुशनसीब आहे बख़्त वारो आहे जंहिंजो ज़िक्र आसमान में अल्लाह जा मलाइक करण वारा आहिनि तव्हांजी दिलि चाहे थी मलाइकनि में तव्हांजो ज़िक्र थिए ज़रूरी न आहे त हिन जे लाइ दौलत हुजे अमीरी हुजे चाहे मुंहिंजा वॾी गाॾी हुजे बंगलो हुजे उन जो ज़िक्र थींदो न
गरीब या अमीरा बादशाह या वजीर या मजदूर जेको कुरान सां दिल लाए उन जो जिक्र आसमान ताईं बुलंद कयो वेंदो वनूर लग फिल अर्दे ऐं कुरान ज़मीन ते तव्हांजे लाइ हिदायत जो नूर आहे सो माण्हू कॾहिं गुमराह न थींदो शैतान जे चंबे में न पवंदो उहो माण्हू बदकारी में कोन पवंदो ओ फज़लाबाद वारो नबी थो फरमाए जेको कुरान सां दिल लाइण वारो आहे छो कुरान सां नातो टोड़ियो अथव छाला कुरान खां परे थिया आहियो कुरान खे ॾिठे साल थी विया कुरान जार में रखियो आहे उन ते मिटी जा तह ॼमी विया कपिड़ो वठींदा ईद उल फितर ते पुट जे लाइ कपिड़ो वठंदा ॿारनि जे लाइ वॻो वठंदा पोइ चवंदा हे क़ुरान जी चोली वठी था वठनि हिते आया आहिनि उत्तर में घणो आहे क़ुरान जी चोली वेड़े वेड़े क़ुरान खे ॿधी ईअं सुतरियुनि सां ॿधंदा त क़ुरान भॼी थो वञे छा लिकाए रखंदा जार में हिकिड़ी जॻह ते वियासीं उते वरी क़ुरान खे वरी हीअं हिंदोरे में रखियो वेठा आहिनि सुबुह जो सवेर उथी हुन हिंदोरे खे लोॾे अड़े छा थो करे क़ुरान खे लोॾियूं था त बरकत हासिल थींदी कुरान के लोडण सां बरकत न मिलंदी कुरान के चुमण सां बरकत न मिलंदी कुरान के चोली में वेड़ण सां फज़लाबाद वारो बरकत कोन मिलंदी कुरान जी बरकत तॾहिं मिलंदी जॾहिं कुरान के पढ़ंदे कुरान सां दिल लाईंदे ऐं कुरान ते अमल करे ॾेखारींदे जेको तोले अल कुरान सां टुटी पियो आहे सो कुरान सां ताल्लुक़ जोड़ छा था चओ पढ़ंदो कुरान के कोन पढ़ंदो हज़रत सैयदना अबू सईद खुदरी रज़ियल्लाहु तआला अन्हु फरमाए हज़रत उसैद बिन हुदैर रज़ियल्लाहु तआला अन्हु फरमाए त मां हिकड़े दिहाड़े पंहिंजे इस्तबल में वेठो हुयुसि घोड़नि जो इस्तबल जंहिंमें घोड़ा ॿधंदा आहिनि जानवर ॿधंदा आहिनि उते वेठो हुयुसि मुंहिंजो पुटड़ो सुतल हुयो यहया नालो हुयुसि सो बि सुत्यो पियो हुयो ऐं मां वेही अल्लाह जे क़ुरान जी तिलावत में मशगूल थी वियुसि अॼु राति जो वक़्तु आहे असां वटि मशगूली आहे मोबाइल हलाईंदासीं है ना रात जवाने रात गुजारनी साईं मुंहिंजा रात जो वक़्तु कीअं गुज़रे मोबाइल हलाईंदासीं के नौजवान 5 ॼणा गॾिजा था त साईं मुंहिंजा लूडो खेॾंदा को गेम खेॾंदा को पाण में अजाई कचहरी कंदा असां जो तरीक़ो रात गुज़ारण जे लाइ ॿियो को अमल न क़ुरान जी तिलावत फरमाए थो जीअं जो रात थी आहे क़ुरान पढ़णु शुरू कयमि रात जा 2 पहर गुज़रिया अचानक ॾिठो त मुंहिंजो घोड़ो बुल ॾियणु लॻो टप ॾियणु लॻो मूं वरी क़ुरान जी तिलावत बंदि कई त मुंहिंजो पुटु सुतो पियो आहे त घोड़ो हुनजे मथां चढ़ी वियो हिकिड़ो दफ़ो बस के अंदरि को घोड़ो चुप थी वियो वरी क़ुरान पढ़ियमि वरी घोड़ो टप ॾियणु लॻो तव्हांजो माउ थी अॼु घोड़े जे मथां बीठुसि मूं ॾिठो फौक़ रअसी फीहा अमसालु सुरज अर्ज फिल जव्वे हत्ता मा अराहा हज़रत हुसैन तो फरमाए त मूं ॾिठो त मुंहिंजे सिर जे मथां इहे नूर जा चमकार पिया थियनि नूर पियो ॿरे एतिरी रोशनी हुई जो मुंहिंजे मथे खां आसमाननि ताईं बुलंद हुई मूंखे ख़ौफ़ पैदा थियो मां चुप करे वेही रहियुसि सुबुह जो सवेर मदीने वारे साईं जी दरबार में आयुसि अचे अर्ज़ कयमि या रसूल अल्लाह हीअं माजरा हुई साईं जन फरमायो ये अल्लाह जा मलाइक हुया जेको तुंहिंजो क़ुरान ॿुधण जे लाइ जमो थिया हुया हे हुसैन जे क़ुरान पढ़ी हा तूं पंहिंजे अखियुनि सां मलाइकनि खे ॾिसी हा तूं त ॾिसी हा पर मदीने जा माण्हू अचे क़ुरान पढ़ण वारे जे उन तिलावत ॿुधण वारनि मलाइकनि जो दीदार कनि हा मलाइकनि खे अखियुनि सां ॾिसंदा जो जेको क़ुरान पढ़ंदो आहे अल्लाह जा मलाइक लही अचे हुन सां गॾिजी बीहंदा आहिनि हुनजी तिलावत ॿुधंदा आहिनि हुनखे अल्लाह जे तरफ़ां दुआऊं ॾींदा आहिनि हुनजे लाइ इस्तिग़फ़ार कंदा आहिनि जेको क़ुरान सां दिलि लाइण वारो आहे वरी को सुभान अल्लाह रमज़ान हेॾो गुज़री वियो 18 ॾींहं गुज़री विया असां क़ुरान जो हिकिड़ो सुफ़ो वञा कोन ॾिठो उन छा पंहिंजो पाण खे बदबख़्ती में न विझ क़ुरान सां ताल्लुक़ क़ाइमु कर भला सम्झी नथो घटि में घटि हुनजी तिलावत कर जेको पढ़े न हुंदी क़ुरान खे ॾिसे त क़ुरान खे ॾिसण बि इबादत आहे थोरो क़ुरान खे ॾिसे न हिकिड़ो माण्हू हुजे सो क़ुरान पढ़णु कोन ईंदो हुयुसि क़ुरान कॾहिं कोन पढ़ियो पढ़ण न ॾाने उमिरि
वही कोई पर उनकी कुरान से मोहब्बत थी वही वो वही खोले कुरान पढ़ंदो वही रोंदो अल्लाह मुझे अल्लाह जो कलाम अरे औलाद पढ़ती तो हुयो ऐं कुरान के में ॾिसंदो मरी वियो के माण्हू ॾिठुसि त जन्नत में पियो घुमे कि हीअ महिरबानी तुंहिंजे मथां कीअं थी जे कुरान खे रुॻी ॾिसंदो हुयुसि अल्लाह ताला कुरान ॾिसण सां मूंखे बख़्शे माफ़ फरमाए अदा जे कुरान खे ॾिसण सां बख़्शिश थी वञे ॿुधाए जे कुरान पढ़ूं उन ते अमल कयूं त अल्लाह केॾा दर्जा अता फरमाईंदो हबीब करीम फरमाया सोने आवाज़ में कुरान पढ़ंदा कयो मिठड़े आवाज में कुरान पढ़दा कयो ऐं कुरान पढ़ो न अल्लाह की मोहब्बत रखे कुरान पढ़दा कयो बुजुर्ग ने फरमायो जे तव्हां कुरान पढ़ंदे पढ़ंदे रोवण अची वञे गोया के तव्हांजा हर गुनाह बख़्श की माफ़ थी विया कुरान पढ़ो बेटा कुरान पढ़ंदे शौक़ फ़र्त मोहब्बत में अल्लाह जे इश्तियाक में रब जी मोहब्बत में जे अखियुनि मां लुड़क वही अचनि थकिजी पिया आहियो कुरान पढ़ंदे फ़र्त मोहब्बत में जे तव्हांजे अखियुनि मां लुड़क वही पवनि त तव्हांजे लाइ इहो चिठो आहे जन्नत में वञण जो सर्टिफिकेट आहे जो अल्लाह तव्हांजा हर गुनाह बख़्शे माफ़ फरमाए मुजादा कुरान पढ़ो दुआउनि खां वधीक कुरान आहे नमाज़ों का वधीक कुरान फर्ज़ी नमाज उन का बाद नफिल फर्ज़ लाज़िम आहे बाकी नफली इबादत आहे तहज्जुद है हर इबादत का वधीक कुरान आहे मूं हदीस पढ़ी ॿुधाई तव्हांखे नबी साईं फरमायो दुआउनि घुरण वारे खे अल्लाह एतिरो कोन ॾींदो आहे जेतिरो दुआउनि जी जॻह ते कुरान जी तिलावत कंदो आहे उन जा मसला अल्लाह ताला आसान फरमाए घटि में घटि रमज़ान में 3 ख़त्मा कढो हाणे बाक़ी 11 ॾींहं बचा हाणे त कुरान जो हिकिड़ो टीहो त कढी वठो न दुनिया जी मसरूफ़ियतुनि खे हाणे ख़तमु कयो मदीने वारा साईं जॾहिं आख़िरी अशरो ईंदो हुयो रमज़ान शरीफ़ जो आख़िरी अशरो ईअं इबादत कंदा हुया जो हज़रत सईदा आयशा सिद्दीक़ा अम्मा साईं थी फरमाए जो चेहरे ते संदरो ॿधी अल्लाह जी इबादत कंदा हुया हर शइ विसारे छॾींदा हुया मर्द सुना हर वक़्तु अल्लाह जी इबादत में मशगूल रहंदा हुया निंड घटि कंदा हुया इबादत घणी कंदा हुया मुंहिंजा मिठा सो हे बरकतुनि भरियूं घड़ियूं ईअं पियूं थियूं गुज़रनि जीअं मुठ वारीअ जी भरबी आहे सुकल वारी घणी मुठ में भरजे पासनि मां ई वही ईंदी रमज़ान जूं घड़ियूं ईअं पियूं गुज़रनि जेके वक़्तु मिलियो आहे उहो अल्लाह जी इबादत में गुज़ारियो रब राज़ी रब जो हबीब शन राज़ी अल्लाह ताला शाल असांखे क़ुरान सां दिलि लाइण जी तौफ़ीक़ अता फरमाए असांखे उन्हनि जमात में शुमार फरमाए जिला अल्लाह फरमाए अहले कुरान है अक़ूल क़ौली हाज़ा फस्तग़फिरुल्लाह ली व लकुम व लिसाइरिल मुस्लिमीन फस्तग़फिरूहु इन्नहु हुवल गफ़ूरुर रहीम।